بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي آداب النبوية سلسلة 42 नंबर जेको दोस्तनि ख़बर आहे सिलसिलो मुख़्तसर ॻाल्हियूं कंदा आहियूं जेके शयुनि खां असांखे अलाह रसूल झले थो ऐं हीअ 42 नंबर अशिरकु बिल्लाह शिरक जी जेकी तव्हांखे ख़बर आहे त अलाह ताला क़ुर में जिथे किथे असांखे क़ुर में ॿुधाए थो त मां गुनाह ॿिया माफ़ु करे सघंदुसि पर शिरक तव्हांखे माफ़ु न कंदुसि। हिकिड़ी आयत जेकी असां वटि आहे सूरत अल कहफ में 110 में إن الله لا يغفر أن يشرك أعوذ بالله من الشيطان الرجيم إن الله لا يغفر أن يشرك به ويغفر ما دون ذلك لمن يشاء पहिरां इहा सूरत النساء जी आयत 48 पोइ वरी अचो था ने सूरत अल कहफ ॾे वरी ॿी जॻह ते अलाह साईं चए थो इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम सूरत लुक़मान 13 आयत इन में अलाह साईं चए थो शिरक वॾो ज़ुल्म आहे ऐं मथी आयत में अलाह साईं चए थो मां गुनाह सभु माफ़ु करे छॾींदोसांव पर शिरक माफ़ु कोन कंदोसांव। वरी ॿी जॻह ते चए थो वअब्दुल्लाह वला तुशरिकू बिही शैआ सूरत निसा 36 में चए थो त अलाह जी इबादत कयो अलाह खे पुकारियो ऐं उन सां शिरक न कयो सूरत निसा। वरी अलाह साईं चए थो कुल इन्नमा अना बशरुम मिथलुकुम यूहा इलैया अन्नमा इलाहुकुम इलाहुन वाहिद फमन कान यरजू लिक़ाअ रब्बी फलयअमल अमलन सालिहन वला युशरिक बिइबादत रब्बी अहदा 110 आयत सूरत अल कहफ। और नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह से नबी खे हुकुम करे थो तूं माण्हुनि खे चओ त मां बशर हां मां इंसान हां मां बशर तव्हां वांगुरु हां तव्हांजे शिकिल में हां तव्हां वांगुरु हां मां इंसान हां कंहिं न कंहिं उनजो पुटु मुंहिंजो पीउ बि आहे मुंहिंजो बाप बि आहे ठीकु आहे ऐं मां नबी हां मूंखे अलाह ताला रसूल करे मोकिलियो मां चवंदो तव्हांजो अलाह जे सिर्फ़ु इबादत जी कयो ऐं उन सां शिरक न कयो इहे शयूं अलाह ताला जेके असांखे झले थो शिरक खां त जेके बि शिरक जिथे क़ुर में असांखे अचे थो उहो चए थो इन जे सूरत लुक़मान चए थो इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम वॾो ॾोह आहे हिकिड़ो। छो अब्दुल्लाह इब्न मसूद चए थो लमा नज़लत हादिहिल आया लज़ीना आमनू वलम युल्बिसू ईमानहुम बिज़ुल्म जेके जंहिं ईमान आंदो ऐं पंहिंजे ईमान सां ज़ुल्म न कयो गॾायो न कयो उहे छा हुआ उहे जंहिं ज़ुल्म शिरक न कयो। शिरक क़ुर में जेके सिर्फ़ु शिरक जे बारे में 5 दफ़ा आयो आहे ऐं हुअ जे आम लफ़्ज़ 13 दफ़ा क़ुर में अलाह से इन शइ खां झले थो ऐं किथे किथे यानी जेके लफ़्ज़ मुश्तरक आहिनि इजमाल उहा 34 दफ़ा शिरक खां अलाह से क़ुर में झले थो। शिरक नंढो वॾो बचायो पंहिंजे पाण खे रियाकारी खां बचो ऐं शिरक उलमा चवंदा 3 नमूना आहिनि शिरक उलूहिया सिर्फ़ु इबादत अलाह खां सवाइ ॿिए कंहिंजे लाइ न करे ॿी आहे शिरक रुबूबिया अलाह खे करे न सम्झे केरु इंसान त हीउ कोन उन के शइ हलाए थो कंहिं पाकिस्तान में चवंदा न हीउ वलीअनि जे करे असांजे मुल्क थो हले इहो शिरक आहे वॾो। ऐं शिरक सिफ़ात अलाह जी सिफ़तूं जेके आहिनि उहे बि कंहिं मख़लूक खे न आहे ॼणो छो जो उहे सिफ़तूं अलाह जूं आहिनि जीअं असां अलाह ताला हर जॻह ते असांखे ॾिसे थो ऐं असां सां हाज़िर नाज़िर आहे त के उते चवंदा त असांजो नबी बि हाज़िर नाज़िर आहे असांजो वली बि फिलाणो असांखे फिलाणो शाह हुसैन अलाए कहिड़ो जिथे किथे असांखे ॾिसे इहो शिरक आहे इहो वॾनि शिरकनि मां नंढनि मां बि न आहे। सो इहो इंसानु इन जो एहतियात करे इन्हनि शयुनि खां बचे अलाह जूं सिफ़तूं अलाह जे लाइ आहिनि मख़लूक जूं सिफ़तूं मख़लूक जे लाइ आहिनि नबियुनि जूं सिफ़तूं नबियुनि खे आहिनि मलाइकनि जूं सिफ़तूं मलाइकनि खे आहे। सभु इंसाननि खे शैतान इन में बरगलाईंदो त सहाबियुनि जूं सिफ़तूं वलियनि खे सहाबियुनि खां टुपाए छॾींदो न वली कॾहिं बि सहाबियुनि खां हिकिड़ो क़दम बि हिकिड़ो अंगूठो बि नथो अॻिते थी सघे छो सहाबियुनि जो शान वॾो अलाह करे छॾियो ऐं क़ुर में उन्हनि जो ज़िक्र अची वियो कहिड़े वली जो अलाह जो ज़िक्र आहे कंहिं नाले सां कोन्हे छो जे सभु कंहिंजी पंहिंजी मंज़िलत लाइ अलाह जी सिफ़तूं अलाह खे आहिनि अलाह रसूलनि जूं सिफ़तूं रसूल खे आहिनि सहाबियुनि जूं सिफ़तूं सहाबियुनि खे आहिनि अलाह जे वलीअनि जा जे करामतूं हुन जा पंहिंजे जॻह ते आहिनि उहे पंहिंजे जॻह ते आहिनि। असां ईअं न कयूं जो वलीअनि खे सहाबियुनि खां बि चाढ़े छॾियूं जीअं हिते घणा माण्हू असांजे पाकिस्तान में हज़रत अली खे यानी नबी खां बि मथे करे छॾियो एतिरे क़दुरु अलाह सां गॾु उनखे कुर्सी ते विहारुनि एॾो शिरक अलाह सां कनि था शैतान खे त इहा शइ ॾाढी हुनखे ख़ुशी थींदी इन खां वधीक शैतान खे छा खपे शिरक इहो आहे छो जो हर शइ खे पंहिंजी जॻह ते पूरी रखिजे हिकिड़ो ग़रीब माण्हू खे अमीर ऐं सियासत जी कुर्सी ॾिबी त कीअं हलाईंदो इहा सभु शइ सहाबियुनि जी सिफ़त सहाबियुनि जो मकानत पंहिंजी जॻह आहे अलाह जी जॻह अलाह जी सिफ़त केर बि नथो हुन मां हिकिड़ी जुज़ो बि नथो वठी सघे मख़लूक आहे ख़ालिक आहे
सो इहो हिकिड़ो शिरक आहे। असांजे नबी हदीस में अचे थो त शिरक इंसान खे पंहिंजे दीन मां कढी इस्लाम मां कढी थो छॾे। छो जो काफ़िरनि वांगुरु थियो, काफ़िर बि उहे बूता ठाहींदा, छाजे लाइ चवंदा, हू इहे कोन चवंदा हुआ कॾहिं बि त हीअ बूता जेके आहिनि असीं ठाहिया आहिनि काबतुल्ला जे भरिसां त हीअ अलाह आहिनि जा असां हिननि असांखे पैदा कयो आहे। न क़ुर में अचे थो त इन मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा। मके जा काफ़िर उहे बि नबी करीम चए थो त अलाह चएसि पुछ उन्हनि खां त हीअ छो हिननि जी तव्हां इबादत था कयो। हू चवनि था असीं हिननि जो वसीलो था वठूं, सिर्फ़ु असां हिन बूतनि जो सिर्फ़ु वसीलो ई अलाह वारा अलाह जा भला हा ऐं हिननि जो असीं सिर्फ़ु वसीलो था वठूं। त हाणे तव्हां ॾिसो उन्हनि जो वसीलो वठंदा, छो मनात उल्लात इहे जेके हा अॻ में ई भला माण्हू हुआ, पोइ उहे उन मरी विया त उन्हनि जो बूता ठाहे रखियनि, पोइ आहिस्ते आहिस्ते उन्हनि जो वसीलो वठणु शुरू कयनि। त इहा ई शइ असांजे मुल्क में थिए विधी जा न? तव्हां ख़ुदि ई सोचो त हींअर हुननि जा जेके वली हा बुज़ुर्ग हा अलाह वारा उहे बीठा हूंदा बूतनि ठहियल, असांजा हींअर सुता पिया आहिनि साॻा, हू बि मथां उन्हनि जे कपिड़ा रखंदा। हींअर असां बि कब्रुनि जे मथां कपिड़ा पिड़ परवींदे पग बि ॿधाए था छॾियूं कब्र जे मथां, ऐं उन्हनि खे वसीलो था वठूं। मके जा काफ़िर ऐं असांजे पाकिस्तान जा मुशरिक जेके आहिनि, जेके कब्रुनि ते पिया आहिनि, कब्रुनि ते दौर बि था कनि, उहे ऐं ही मुशरिकनि में कहिड़ो फ़र्क़ु रहियो? तव्हां ई सोचो त जेको तव्हां तारीख़ पढ़ंदो, सीरत पढ़ंदो त ठुप कोन्हे को फ़र्क़ु थियो। अलाह साईं क़ुर उन्हनि जे बारे में ज़िक्र कयो क़ुर में सूरत ज़ुमर में, मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा। असीं हिननि ॾे छो था अचूं, असीं हिननि वटि छेला छो था कयूं, असां हिननि खे छो था सॾु कयूं त हीअ भला आहिनि, असां ॾोही आहियूं, असां गुनाहगार आहियूं, अलाह साईं असांजो कोन ॿुधंदो, हिननि जो ॿुधंदो। हीअ अलाह जा प्यारा आहिनि, हिननि जो अलाह साईं ॿुधंदो। असीं तॾहिं हिननि जे क़ब्रुनि ते अचूं था, हिते असीं हिन खे सॾु था कयूं त तव्हां असांखे अलाह खां पुटु वठी ॾियो। साॻी शइ उहा ई जेकी असांजे क़ब्रुनि ते उते अलाह जे बुज़ुर्गनि जे वलियुनि जे ते अचे बि थी, त मके जे काफ़िरनि ऐं असांजे हींअर अॼोके टाइम जे पाकिस्तान इंडिया बांग्लादेश जे मुल्कनि में जेको शिरक थिए थो, तव्हां ई सोचो इन में कहिड़ो फ़र्क़ु थियो आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे हिदायत जे ऐं शिरक खां बचाए ऐं हर शिरक नंढे वॾे खां अलाह साईं असांखे पासे ते करे असांखे तौहीद सेखारे, तौहीद ते हलूं, तौहीद ते गुज़रूं, तौहीद ते हिन दुनिया मां कलमो पढ़ंदे निकिरी वञूं। इहो असांखे कमंदो। अॼुकल्ह असांजो अखियूं ॿूटींदासीं हिन दुनिया मां, सभु शइ हिते पई हूंदई, इहे कारूं, इहे गाॾियूं, इहो तुंहिंजी मिल्क ते ॿनी जंहिं ते तूं विढ़ी थो झड़ा थो करे, सभु हिते पई हूंदी। तो अलाह जी तौहीद सिखो ऐं नबी जे आदाब मां इहो सिखो त शिरक खां बचो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौहीद जे। هذا والله أعلم صلى الله على سيدنا محمد.